बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अॼु तव्हां सां ॻाल्हि कई त असां तव्हांखे गंदगाह जे बारे में ॿुधाईंदासीं ऐं गंदगाह जे बारे में तव्हां डीलर सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो। आबादगार दोस्तों, सभिनी खां पहिरियां असांखे सम्झण जी ज़रूरत आहे त गंदगाह या वीड्स हूंदा छा आहिनि, असांजे फ़सुल खे केतिरो नुक़सानु ॾींदा आहिनि। ठीकु आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त गंदगाह छा हूंदो आहे। उहो ॿूटो या उहो जेको आहे सलो जेको असांजे फ़सुल में बग़ैर टाइम जे, मतिलबु उनजो को टाइम बि न हुजे ऐं उन जी उहा जॻह बि न हुजे। ठीकु आहे, इमदाद 2005 जी जिन्स में जेकॾहिं टीडी जा दाणा आहिनि त उहे पंहिंजी जाइ खां बि हटी, पंहिंजे टाइम खां बि हटी करे थिया आहिनि। इहो हूंदो आहे गंदगाह। ठीकु आहे, माना अनवांटेड हूंदा आहिनि, उन्हनि जी ज़रूरत कोन्हे को। कणिक जे फ़सुल में सरें जा ॿूटा आहिनि, सरें जे ॿूटे में कणिक जा ॿूटा आहिनि, त उहे गंदगाह आहिनि। गंदगाह जा काफ़ी क़िस्म आहिनि। इहे गंदगाह असांजे ज़मीननि में सालनि जा साल रहनि था। इन जे करे चवंदा आहिनि त ॿनी खे गहरा हर ॾियो, ॿनी खे सुठे नमूने सां जेको आहे सुकी जा हर ॾियो त गंदगाह घटि थियनि। गंदगाह केतिरो नुक़सानु ॾींदा आहिनि, इहे सम्झो त असांजे फ़सुल खे 33 खां 37% ताईं नुक़सानु ॾेई था सघनि। के किताब लिखनि था त 41% ताईं जेको आहे असांजे फ़सुल खे नुक़सानु ॾेई था सघनि। मिसाल, जेकॾहिं असां घटि में घटि नुक़सानु सम्झूं त 33% आहे। जेकॾहिं असांजी कणिक थिए थी 50 मण, त ईअं सम्झो त 16.5 मण पका उहे गंदगाह जे करे, उनजी मैनेजमेंट न हुअण जे करे असांजा इहे मतिलबु ख़तमु थी वेंदा। 16.5 मण असांखे माना गंदगाह जी मैनेजमेंट सही न करण घणा थी वेंदा, त उहे उन्हनि जे करे ख़तमु थी वेंदा। ठीकु आहे, मेन फ़सुल मां जेकॾहिं मिसाल असां 16.5 मण कढूं त ईअं सम्झो 50 मां, त ईअं सम्झो त बाक़ी असांजी 33 मण बचा। ठीकु आहे, त कोशिशि कंदा कयो गंदगाह जो सफ़ायो कंदा कयो। ऐं इहे गंदगाह जॾहिं टाइम ते पोखी न कंदासीं त इहे गंदगाह ऑटोमेटिक थींदा। रबी जे सीज़न में ख़रीफ़ जा गंदगाह थी वेंदा, ख़रीफ़ जी सीज़न में रबी जा गंदगाह थी वेंदा। मिसाल कीअं, जेकॾहिं असां चऊं त असां सरें जो ॿूटो, सरें जो फ़सुलु असां आगाट्रो पोखियोसीं, त उन में असांजो जेको आहे ख़रीफ़ जा गंदगाह थी वेंदा आहिनि, छाकाणि त रबी जो असांजो जेको फ़सुलु आहे सरें, उहो रबी जो फ़सुलु आहे। ॿी ॻाल्हि हिकिड़ी आम तव्हांखे ॿुधायूं था, जॾहिं बि तव्हां वञो डीलर ॾे, जॾहिं बि तव्हां डीलर खां वञो त पंहिंजे फ़सुल में या साइड वारे फ़सुल में जेको आहे मतिलबु लॻल हुजे, जंहिंमें गंदगाह तव्हां ॾिसो था, त उहे पटे वञो। कोशिशि कयो उहे नंढा हुजनि, त जीअं असां उनखे टाइमली असां स्प्रे करे वञूं न। गंदगाह जो स्प्रे असां 27 खां ईअं सम्झो 40 ॾींहंनि, 25 खां 40, 42 ॾींहंनि जे अंदरि करे सघूं था। उहो कीअं करे सघूं था, कहिड़े हिसाब आहे, कहिड़े टाइम ते कजे, उहो तव्हांखे कंपनीज़ वारा या डीलर ॿुधाईंदा। पर जॾहिं बि वञो त डीलर ॾे उहे पंहिंजा गंदगाह खयो वञो ऐं उहा हिकिड़ी वीडियो ठाहे रखो जेका तव्हांजे हुजे, मतिलबु रिकॉर्ड में हुजे, त असां जॾहिं गंदगाह जी वीडियो ठाही थी त असांजी फ़सुल जी हीअ कंडीशन हुई। उन खां पोइ जॾहिं तव्हां वरी डीलर ॾे वञो, उनखे गंदगाह ॾेखारियो त हीअ लूणी आहे, हीअ छॿर आहे, हीअ कॿो आहे, हीअ नाड़ो आहे, हीअ झिल आहे, हीअ वाहो आहे, हीअ असांजो जेको आहे सरें जा ॿूटा आहिनि, सन्हे पन वारा, सोढ़े पन वारा, इहे सभु शयूं उन्हनि खे तव्हां ॿुधाईंदो। पोइ डीलर खां पकी रसीद वठंदो। हू तव्हांखे जॾहिं ॾींदो त पकी रसीद वठंदो त कहिड़े ॾींहं ते वरिती आहे, कंपनी जो नालो छा आहे ऐं प्रोडक्ट कहिड़ो आहे, उन में कहिड़ा ज़हर आहिनि, हू डीलर तव्हांखे ॾींदो। जॾहिं डीलर खां तव्हां वठी ईंदो त उन जो जेको आहे पाण उन्हनि जा फ़ोटू कढी रखंदो, रसीद जा बि ऐं उन जा। डीलर खे चइजो साईं असां तव्हांजो प्रोडक्ट खणी था वञूं, जेकॾहिं उन प्रोडक्ट असांजो कमु न कयो, असां तव्हांखे ॿुधाए था वञूं त महिरबानी करे अहिड़ी शइ बेकार न ॾियो। छाकाणि असांजी हिकिड़ी मुहिम हले थी त असांजे जेको आहे माना मार्केट में रुॻो 2 नंबरी आहे, कंहिंजी मदद सां अचे थी उहा बि तव्हांखे ख़बर आहे। मार्केट में 2 नंबर जेके बेकार, गैर मयारी, पहिरीं ॻाल्हि त ज़हर न ॾियूं, पर ज़हर ॾियूं था त उन जो जेको आहे गैर मयारी ज़हर जंहिं शइ जे लाइ, जंहिं असां जेको आहे जंहिं शइ खे ख़तमु करण जे लाइ ईंदो आहे, उनखे बि ख़तमु कोन था थियनि। उन्हनि जा अञा घणा साइड इफेक्ट था थियनि असांजो बायोडाइवर्सिटी ते, असांजी जेको आहे ॿी ज़िंदगी ते, असांजे ॿूटनि खे नुक़सानु आहे, असांजे इंसाननि खे, जानवरनि खे नुक़सानु आहे। तव्हां उनखां डीलर खां वठी आयो, प्रोडक्ट जो नालो फ़ोटू कढी रखी छॾियो, पोखी जा स्प्रे जो टाइम उनखां पुछा कंदो, उनखां पुछा कंदो त असांखे कहिड़े टाइम ते ॾियणो आहे। उन खां पोइ जेको आहे तव्हां छा कंदो, स्प्रे कंदो। स्प्रे जेकॾहिं रिज़ल्ट 8 खां 7 ॾींहंनि जे अंदरि ॾिए थो त ठीकु आहे,
न त वरी उहे ॿूटा पटे फ़ोटू कढी वीडियो ठाहे वञी डीलर खे ॾेखारे वाह हीउ तुंहिंजो कारो मुंहुं थियो आहे। डीलर था माफ़ी कनि, अहिड़ा लफ़्ज़ असांखे चवणा था पवनि जो जेको तव्हां आबादगारनि सां ज़ुल्म कयो था उहो असांखे ख़बर आहे। उन डीलर खे चयो साईं हीअ जेका तव्हां शइ कई आहे महिरबानी करे ॿुधायो त हीअ तव्हां असांखे केॾो ग़ैर मयारी ज़हर ॾिनो आहे या केॾो ग़ैर मयारी असांखे प्रोडक्ट ॾिनो आहे, ऐं तव्हां जेको कंपनी जो असांखां हेतिरा पैसा वरिता आहिनि, जो असांखे इहे तव्हां महिरबानी करे असांजो जेको नुक़सानु थियो आहे उहो भरे ॾियो। नुक़सानु जेकॾहिं नथो भरे ॾियो तव्हांखे प्रोडक्ट जा पैसा ॾिए। ठीकु आहे, इहे ॻाल्हियूं चंद हुयूं तव्हांजे में असां चयो तव्हांखे ॿुधाए छॾियूं। बिल्कुलु ॻाल्हायो, तव्हांजो हक़ु आहे, असां तव्हांखे ॾियूं था न सलाह मशवरा ॾियूं था। ऐं उन डीलर जे खे वाइखो कयो, सोशल मीडिया ते उनजे ख़िलाफ़ु लिखो त असांखे ग़ैर मयारी ज़हर थो ॾिए, ग़ैर मयारी असांखे प्रोडक्ट थो ॾिए, ॿिज ग़ैर मयारी ॾिनो अथसि, फर्टिलाइज़र ग़ैर मयारी ॾिनो अथसि। ॾिसो कीअं कोन था सिधा थियनि। इहा हिकिड़ी मुहिम आहे, इख़लाक़ जे दायरे में असां इहो पंहिंजो असांजो इख़लाक़ी हक़ु आहे, क़ानूनी हक़ु आहे, असां करे सघूं था। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। हीअ वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू।